हालानी प्रेस क्लब में थियल चोरी बाबत MNA इब्रार शाह पारा प्रेस क्लब जो दौरो किया वियो। साकिब सियाल की रिपोर्ट मूजिब प्रेस क्लब हलाणी में चोरी वारे वाक़े जो बुधी PP MNA सैयद इब्रार अली शाह प्रेस क्लब हलानी पहुंची। प्रेस क्लब के सीनियर सहाफ़ी ऐं सिंध सहाफ़ी संगत सिंध के मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खां चोरीअ जा तफ़सील वरिता। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद इब्रार अली शाह चयो त आऊं सहाफ़ियुनि सां गॾु आहियां, छाकाणि जो प्रेस क्लब ग़रीबनि जो आवाज़ ऐं असांजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइनि था। हुन वधीक चयो त हिकु मख़सूस गिरोह जेको हालानी ऐं आस पास में चोरी ऐं फुरूं कराए असांखे बदनाम करण जी कोशिश करे रहियो आहे। उन गिरोह जे असां ॻोल्हा में आहियूं। इंशाअल्लाह उहो गिरोह ऐं उन जा गिरोह जा सरपरस्त पुलिस खां जल्द गिरफ़्तार थींदा। जॾहिं त उन मौक़े ते खैरपुर ऐं नौशरफ फिरोज़ ज़िले खां आयल सहाफ़ियुनि गॾु ॾियल फ़ैसिलो करे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। अगरि 3 ॾींहंनि अंदरि पुलिस चोर गिरफ़्तार न कया ऐं चोरी थियल सामान वापसि न कयो त क़ौमी शराब बिला करे धरणो हयो वेंदो। उन मौक़े ते PP MNA सैयद इब्रार अली शाह पिणु ऐलान कयो त अगरि 3 ॾींहंनि अंदरि पुलिस चोर ऐं सामान वापसि न करायो त आऊं पाण सहाफ़ियुनि जे धरणे में शिरकत कंदुसि।